नाज़िन हेडलाइन सां ॾिठियूं हिते मां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 9 मई सानहे ते पैगाम साम्हूं आयो आहे। 9 मई जो ॾींहुं बि मुल्की तारीख़ जो हिकु ॿियो कारो ॾींहुं आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण आहे त इंसाफ़ जी घुर्ज आहे त क़ाइद आज़म जे घर ऐं फ़ौजी थाकनि ते हमला कंदड़नि खे कानून खे मुंहुं ॾियणो पवंदो। 9 मई वाक़िया मुल्क में अनारकी पखिड़ण ऐं फस्तायत मढ़ण जी किरियल साज़िशो आहे। पीपी चेयरमैन जो चवण आहे त सभिनी खे ख़बर आहे मुज़म्मत जोगा वाक़िया कंहिंजे मछराइण ऐं मर्ज़ीअ ते कया विया। पाकिस्तान 9 मई जे वाक़ियनि खे नथो विसारे सघे। पीपी चेयरमैन जो चवण आहे तारीख़ में कंहिं सियासी पार्टी पारां अहिड़नि क़दमनि जो को बि मिसाल नथो मिले। मुल्क जा ॻुझा दस्तावेज़ लीक करण ऐं फ़ौजी थाकनि ते हमला करण सियासत न मुल्क दुश्मनी आहे। पीपी अॼु बि उन मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त 9 मई वाक़ियनि जी जुडिशियल इंक्वायरी थियणु घुर्जे। समूरियुनि पार्टियुनि खे ख़ातिरी कराइणी पवंदी त जेको बि फ़ैसिलो हूंदो उन खे तस्लीम कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 9 मई साने ते पैगाम जारी कयो आहे। 9 मई जो ॾींहुं बि मुल्की तारीख़ जो हिकु ॿियो कारो ॾींहुं आहे। पीपी चेयरमैन जो पंहिंजे बयान में चवण आहे त इंसाफ़ जी घुर्ज आहे त क़ाइद आज़म जे घर ऐं फ़ौजी थाकनि ते हमला कंदड़नि खे कानून खे मुंहुं ॾियणो पवंदो।